तू हिते? हाँ, छो हैरान थी वे? तू कॾहिं आई है? काफी देर का तुझो इते इंतजार करे रही है। पर तू किथे वे? मां हो दरअसल वसीम, खैरियत ता है ना? छा थियो आहे? इतरो परेशान छो आहे? या मुखे दिसी तो के खुशी न थी आहे? खुश? ना मां खुश आया। तो पो हल किथे? जिथे तू रहंदो आई उते? ना एक्चुअली मां त हिकड़े नंढे फ्लैट में रहंदो आया। नंढो वडो छा फर्क तो पए वसीम? अब पहले हलू था ना के होटल में चाय कॉफी पियूं था, तो मां तुझे लाए हिकड़ो को सुठो रूम बुक कराया थो। ठीक है। अच्छा ये बुधा केस ताईं आई थे? छो तू चई त मां हली थी वने? यार मु इया करने चयो। तू हर गाल जो ऊंधो मतलब छो करनी है? ओके, तू जेतरा दी चवंदे ना मां इते रही पवंदस। छा कंदी है तू एतरा दी ते? तोके खबर है मोर टाइम ना है। तो पो छा तो चाही? त मां वापस हली वना? अच्छा ये बुधा किथे तरसे ना? किथे भी ना, एयरपोर्ट का सीधो तो वट पे अचा। रुको मौसम मिला? हाथ बियो केर है मुझे इते? ओह, मुझी गड़ी सिस्टर भी ता है इते। उन्हें के तुम विसारे ही छड्यो। अच्छा मां तुझी क्या सुठे 5 स्टार होटल में बुकिंग कराया था। तू एक बनी रह इते पो वापस हली वन। सिर्फ एक बारी? कम ऑन मायरा, तुके खबर है तू इते अधिक दी नथी रही सगी, मोर टाइम ना है। वसीम प्लीज कुछ नहीं तरह दे। तुके खबर है ना केतरे दियन का पो मुलाकात थी है। वरी खबर ना कदे थे। अरे बाबा मां इंदुस न तोसा मिलन केतरा भेरा चवा। ऐ तू घर बुधाए आई आई? कौन बुधाया आई है? बस मुके तोसा मिलणो है। ऐ तोके लगे तो मुके केंजी परवाह है? तोखे ये ना अचण घुरजा। छा चरन जड़ी हरकतू आनी है। ठीक है तो पो मां सुभाणे हली विंदस। ऐ पापा के तुंजे ही मुझे बारे में सब कुछ बुधाए छडींदस। तू एड़ो कुछ न कंदी है मारा, सब कुछ बर्बाद थी विंदो। छा बर्बाद थींदो वसीम? अन्या ठयो ही छा है? तोके समझ में छो ना पई अचे गाल। मुझा कुछ प्लान्स आए, उनन के तो कम से कम पूरो थियण दे। मां वापस अचा बुधी पई तू। हिकड़ो भेरो इते ऑफिस जो सेटअप थी वने, मां वापस कराची अची वेंदस। मायरा मां पाण ने शहर जी तन्हाई का परेशान थी। बस कुछ अरसे जी गाल है, मां वापस कराची अची वेंदस। ऐं पोइ मां तुझे बाबा सां ॻाल्हाईंदुस तुझे ही मुझे बारे में। ऐं हाँ, अज तू पापा के जबार साहब न चयो? तो तोखे मुझी गाल समझ में अचे पई न? हाँ, पर मैं एक बड़ी थी हुंदस। हल ठीक है बाबा, ठीक। हल तो हलूं तुझी ते होटल में बुकिंग कराई। लेट्स गो। ये भी तेज सी हो। हेलो हेलो हेलो। बारिश एंजॉय तक क्यों? रास्ते में गयो था ना। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।